सिखो सिखारण अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। आज जो कोई टॉपिक डिस्कस करना थी वो है एटॉमिक स्ट्रक्चर। शुरू में कदीम ज़माने खां अची असां इहो तस्वुर ॿुधंदा पिया अचूं त एटम जेको आहे हिकिड़ो अण तक़सीम थींदड़ अण टुटंदड़ ज़रिड़ो आहे। पर जीअं जीअं साइंस में वाधारो ऐं सुधारो ईंदो वियो त एटम जो जेको तस्वुर हो वो हिन जदीद दौर में इहो सम्झो वञे थो त एटम खे हाणे तक़सीम करे सघिजे थो ऐं एटम खे जेको तक़सीम करे सघिजे थो वो टिन बुनियादी ज़रिड़नि में तक़सीम करे सघिजे थो, जंहिंमें हिकिड़ो आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन। ऐं एटम में असां जेकॾहिं ॾिसण वञूं स्ट्रक्चर खे त हिन में ॿ पार्ट हूंदा अथव। हिकिड़ो न्यूक्लियस जंहिंखे असीं मर्कज़ चऊं था ऐं इन खां अलावा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट जंहिंमें मुख़्तलिफ़ ऑर्बिट मदार जेके मौजूद हूंदा आहिनि। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त जेके एटम जा जेके टे बुनियादी ज़रिड़ा आहिनि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, उन्हनि जी मौजूदगी उन्हनि एटमनि में कहिड़ा नमूने में मौजूद आहे। सभिनी खां पहिरीं असीं ॾिसंदासीं त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जेके इन न्यूक्लियस में इन एटम जे न्यूक्लियस में मौजूद रहनि था ऐं इन खां अलावा जो इलेक्ट्रॉन हुजे थो उहो इन न्यूक्लियस जे चौधारी जेके ऑर्बिट हुजनि था उन मदार में गर्दिश कंदा रहनि था। अच्छा, उन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त कंहिं बि एटम में जेतिरा प्रोटॉन हुजनि था उन में ओतिरा ई हमेशा इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि ऐं जेकॾहिं प्रोटॉन ते असांखे ख़बर आहे त पॉजिटिव चार्ज हूंदी आहे ऐं इलेक्ट्रॉन ते नेगेटिव चार्ज हूंदी आहे। त जेकॾहिं हिकिड़े एटम में 5 प्रोटॉन आहिनि त हुन में इलेक्ट्रॉन बि 5 आहिनि। इन जो मतिलब इहे चई सघे थो त हिन में एटम ते कंहिं क़िस्म जी चार्ज मौजूद न हूंदी आहे, छो त चार्ज हूंदी इलेक्ट्रॉन ते नेगेटिव, प्रोटॉन ते पॉजिटिव, लेकिन हिननि जी चार्जिस पॉजिटिव नेगेटिव कैंसिल थियण खां पोइ इन एटम खे हिकिड़ो गैर असरदार बेअसर न्यूट्रल कंसीडर कयो वञे थो। हाणे सवाल पैदा थिए थो त जेको हिन जो मेन न्यूक्लियस आहे उन ते कहिड़ी चार्ज आहे, उन ते पॉजिटिव चार्ज तव्हां चई सघो था। उनजी वजह छा आहे, छो त हिते मौजूद न्यूट्रल आहे, न्यूट्रॉन आहे लेकिन न्यूट्रल आहे, पर प्रोटॉन ते पॉजिटिव चार्ज आहे। इन खे असीं कंहिं बि एटम में मौजूद न्यूक्लियस खे पॉजिटिव चई सघूं था छाकाणि त उनमें प्रोटॉन जी पॉजिटिव चार्ज जी मौजूदगी आहे। महिरबानी।